अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां था राजड़। असां सिंध टीवी के नाज़रीन के सिंध टीवी जो जेके 10वीं सालगिरह के हवाले से मुबारकूं आहिनि उहे पेश करियूं था। असांखे मुबारकूं ॾियण में लेट इन करे थी आहे जो असां 2-3 ॾींहं लेट सां पंहिंजे नाज़रीन ताईं मुबारकूं पहुचायूं पिया। असांजे प्रोग्राम जा ॾींहं अहिड़ा आहिनि जो असां उन्हनि ॾींहंनि में आनेर न हुआसीं ऐं अॼु असां इन प्रोग्राम जो फ़ाइदो वठंदे पंहिंजे नाज़रीन खे मुबारकूं ॾियूं था। मूंखे जॉइन कयो आहे असांजे अॻूणे सिंध टीवी जे ई को होस्ट ऐं नाले वारे लेखक जनाब सिकंदर हुलियो साहब। सिकंदर भलीकार तव्हांखे महिरबानी था। पाण सिंध टीवी ते गॾिजी प्रोग्राम बि कंदा रहियासीं पहिरीं बि ऐं अॼु सिंध टीवी जी 10वीं सालगिरह जे हवाले सां ई पाण प्रोग्राम पिया कयूं। 2 ॾींहं लेट ई सही, पर ओवरऑल सिंध टीवी जो जेको सफ़र आहे हुन में कुझु साथ तव्हांजो बि रहियो। कीअं तव्हांखे लॻो सिंध टीवी सां गॾु जेको तव्हां कमु कयो कुझु अर्सो, ऐं ओवरऑल सिंधी मीडिया जेका पहिरीं प्रिंट हुई सिर्फ़ु पोइ इलेक्ट्रॉनिक मीडिया ॾांहुं वई, ओवरऑल जेको ग्रो पई करे सिंधी मीडिया उनखे कीअं पिया ॾिसो? अथा तव्हां समेत मुंहिंजो बि सिंध टीवी ॾिसंदड़नि खे 10वीं सालगिरह जी मुबारकबाद हुजे। जेसि ताईं सिंधी इलेक्ट्रॉनिक सैटेलाइट चैनल्स जो तालुक आहे, तव्हांखे यादि आहे त PTV जो ज़मानो हो जॾहिं असीं नंढा हुआसीं, अधु कलाक जो टाइम हूंदो ख़ैरात वांगुरु, उहो 25 मिंट नाटक रंगई मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहे ऐं इंतिहाई क्लासिकल शयूं हुतां प्रोड्यूस बि थियूं। पर हिकिड़ी वॾी मुश्किलात हूंदी त ही दुनिया बदिलजे पई। 90s खां पोइ सैटेलाइट एज आई, उनजे अंदरि असां किथे एग्ज़िस्ट कंदासीं? सॼी दुनिया में सिंधी रहे थो माण्हू, पाकिस्तान में, इंडिया में, साउथ एशिया में, दुनिया जे कुंड कुर्श में तइदाद घणी घटि ई आहे। उन्हनि ताईं इहो पैगाम कीअं वञे? इंडिया में कुझु अहिड़ी इफर्ट थी दूरदर्शन जे हिकिड़े इनिशिएटिव जे ज़रिए त सिंधीअ में जेका पहिरियों दफ़ो ही जेके इलेक्ट्रॉनिक चैनल आया, उन पहिरियां KTN आई, उनखां पोइ ज़ाहिर सिंध टीवी आई ऐं हिकिड़ी सीरीज़ शुरू थी वई। हाणे असां वटि 4-5 चैनल्स आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे त जीअं सिंध जे अंदरि हिते इस्लामाबाद में हिकिड़ो आम तासुर हूंदो त इलाइक़ाई मीडिया, त उन रीजनल कॉन्सेप्ट खां हटी करे हाणे त ज़ाहिर जॾहिं डिजिटलाइज़ थी वई ऐं ग्लोबलाइज़्ड आहियूं त रीजनल तस्वर ई ख़तमु थी वियो। त हा, ॿोलीअ जो चैनल ज़रूरु आहे, उन में हिकिड़ी ज़बरदस्त ग्रोथ थी आहे सिंधी मीडिया जी, सिंधी चैनल्स जी। ऐं जंहिंजे करे 24 कलाक हाणे तव्हांजा आहिनि, 24/7 तव्हां प्रोग्राम कयो था। न्यूज़ बि आहे, व्यूज़ बि आहिनि, ड्रामा बि आहिनि, डॉक्यूमेंट्रीज़ बि आहिनि, म्यूज़िक बि आहे ऐं मुख़्तलिफ़ लम्हे लम्हे बदिलजंदड़ सूरत हाल जी ख़बर बि आहे। ऐं हाणे त ज़ाहिर लाइव एज आहे। त उन में जेका मूंखे हिकिड़ी ख़ुशी थिए थी उहा इहा आहे त मतिलबु हाणे असांजो जेको व्यूअरशिप आहे उहा दुनिया में वधी ज़रूरु आहे, क्वालिटी बि वधी आहे। कई अहिड़ियूं शयूं जेके अनडिस्कवर्ड हुयूं, हिडन हुयूं, जंहिंजो को पतो न हो, उन्हनि ताईं कैमरा जी अखि वई आहे। तबसरे जी जेका उनजे अंदरि जेका तर्जुमानी आहे उहा थी आहे। पर जेके सिंधी मीडिया के जेके चैलेंजिस बि आहिनि उन में काफ़ी आहिनि, सिंध टीवी ख़ुदि फेस कयो आहे, ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि। पर मजमूई तौर ते हिकिड़ी ख़ुशि पॉज़िटिव ॻाल्हि आहे त हिन जदीद दौर में सैटेलाइट एज में सिंध जा पंहिंजा चैनल्स आहिनि जेके दुनिया जे कुंड कुश में हलनि था। ऐं ज़ाहिर हाणे त 10 साल बि थी विया। कल्ह की ॻाल्हि आहे, सिंध टीवी आई ऐं 2 साल अॻु उनखां KTN आई ऐं ॿिया चैनल आया। 10 सालनि जी ख़बर कोन पई ऐं उन में कई असांजा दोस्त आहे। ऐं अॼु जॾहिं 10 सालनि जो सफ़र थिए पियो त मूंखे सिंध टीवी सां पहिरीं जेका वाबस्तगी आहे, मूंखे यादि आहे असांजो दोस्त मुश्तरका संदर्स, तॾहिं मां लाड़काणे में हिकिड़े इदारे में NGO में जॉब कंदो हुउसि। अचानक मुंहिंजे हिकिड़े ॾींहुं ऑफिस आयो, मूंखे चयो त नओं चैनल पियो खुले सिंध टीवी, उनजी फुटेजिस ऐं शूटिंग जे लाइ मां आयल आहियां। जोई वियल हुउसि, लाड़काणे कंदासीं, मोहन जो दड़ो वेंदासीं, सखर वियासीं। त मूंखे यादि आहे त जंहिं तरह सां टीम जुड़ी ऐं उन खां पोइ माना हीउ हिकिड़ो मोतनि वारो कमु आहे। माना हिकिड़ी माला अहिड़ी जेका चूंडे चूंडे जोड़ी वई, हुनजे अंदरि को कंट्रीब्यूशन बि आहे, उनजा प्लसिस माइनस पंहिंजे जाइ ते। पर हिकिड़ी इंतही पॉज़िटिव ॻाल्हि आहे त 10 साल बि थी विया ऐं उमेद इहा आहे त हाणे जेको हिकिड़ो त इहो लैंडमार्क ऐं हिकिड़ो जेको बेंचमार्क आहे उहो तय थी वियो त चैनल्स अची विया, सैटेलाइट एज में पहुची वियासीं। हाणे जे क्वालिटी क्वांटिटी खां अलावा क्वालिटी ऐं उन जे अंदरि जेके दुनिया में नवां ट्रेंड्स ऐं लाड़ा आहिनि ऐं स्पेशली जेको मेन पावर, जेको बोरियत, जेको वर्कर, जेको ट्रेन माण्हू आहे, जेको चैनल्स ते कमु थो करे, जेको ऑन स्क्रीन आहे, ऑफ द स्क्रीन आहे, उन्हनि जे बारे में बि सोचणु घुरिजे, जेको इंतही अनफॉर्चुनेट आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया त आई, पर ज़ाहिर उहा आस्ते आस्ते ग्रो करे पई। पर ओवरऑल इन खां अॻु में जेको प्रिंट मीडिया हुई सिंध जी, उहा जेका कॉम्पीट पई करे नेशनल लेवल ते या इंटरनेशनल लेवल ते बि ॾिसो, जेको अंग्रेज़ी जो अख़बारूं हुयूं, उर्दू जो अख़बारूं हुयूं, उनजे भेट में असांजी जेके सिंधी प्रिंट मीडिया हुई उहा तमामु सगारी हुई। जेके स्टोरीज़ असां वटि थींदियूं हुयूं, टने बावल वारो सानियो तव्हांखे यादि हूंदो, उनखे तमामु वॾा इशूज़ आहिनि, सिंध जा क़ौमी इशूज़ NST अवार्ड आहे। कालाबाग डैम ते जेको एॾो वॾो हाइप क्रिएट कई, एॾो वॾो राय आमा ठाही सॼी सिंध में, उहो सिंधी प्रिंट मीडिया जो किरदारु हो। पर असां ॾिसूं था त प्रिंट मीडिया खां पोइ जॾहिं असां इलेक्ट्रॉनिक मीडिया में आया आहियूं त उहो किरदारु असांखे नज़र नथो अचे। उहे इन्वेस्टिगेटिव रिपोर्ट्स या उन क़िस्म जी महिनत उहा हाणे तव्हांखे नज़र आई आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जॾहिं असां विया आहियूं त
त उन वक़्तु हाणे प्रिंट मीडिया बि लॻे थो जहिड़ो करे उहा बि पोइ ते पइजंदी पई वञे जेको उनजो पहिरीं किरदारु हो। अथा जेका प्रिंट मीडिया जी तव्हां ॻाल्हि कई, यकीन जेका सिंधी प्रिंट मीडिया आहे उहा रुॻो हाणे नंढो बहावल वाक़ियो न, पर बिफोर पार्टीशन में तमामु वॾी स्ट्रॉन्ग हुई। अलवहीद खां वठी तव्हां ॾिसो इलाही पाकिस्तान ऐं ख़ुदि इबरत, पुकावश, पोइ असां वटि डज़ननि जे तइदाद में सिंधी अख़बारूं, रिसाला ऐं मग़ज़न निकिरंदा हुआ। त हमेशह हिकिड़ी पावरफुल रही आहे। उनजे बारे में जेको हिते टर्म टैग थींदो आहे त रीजनल मीडिया, मक़ामी इलाक़ाई मीडिया, त हाणे उहो उनखे असीं चवंदा आहियूं त उनखे तव्हां ईअं चई सघो था त सिंधी मीडिया। देयर इज़ नथिंग रीजनल ऐं नेशनल वारो तस्वर जेको आहे उहो हाणे दुनिया जे अंदरि उन तरह सां क़ाबिल अमल न आहे रहियो। बाक़ी जेसिताईं उन तनाज़र में ॾिसूं जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, यकीननि उहो न आहे, पर ॾिसो इलेक्ट्रॉनिक मीडिया जूं पंहिंजियूं ज़िम्मेदारियूं आहिनि। इलेक्ट्रॉनिक मीडिया जे अंदरि तव्हां जी रिपोर्टिंग जो जेको मैकेनिज़म आहे उहो डिफरेंट हुजे थो। उन जेका प्रिंट आहे उन में हिकिड़ो रिपोर्टर वञे थो, रिपोर्ट करे थो, ऐं फ़ोटोग्राफी जो दौर बि तव्हांखे यादि आहे त 70s खां पोइ दुनिया में वधीक उनखे तक़वीत मिली। पर प्रिंट जे भेट में इलेक्ट्रॉनिक में पूरी टीम वर्क आहे। ज़ाहिर तव्हां वटि हिकिड़ी पूरी जो पूरी टेक्निकल टीम आहे, रिकॉर्डिंग आहे, उनखां पोइ कंसेप्ट जो इशू आहे, ख़ुदि उनखे फॉर्मलाइज़ करणु, एडिट करणु ऐं ऑन एयर करणु, त उनजे अंदरि हिकिड़ी कोऑर्डिनेटेड एफर्ट हुजे थी। उन जे अंदरि जेको मूंखे जेका फील थींदी आहे ॻाल्हि उहा आहे त सिंधी जेका मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक, उनजा मालिकान या उनजी जेके टीम्स आहिनि या जेको उनजी मैनेजमेंट आहे, उन वटि शायदि एतिरा वसीला न आहिनि या पैसो ख़र्चु करणु नथा चाहिनि, छो त हीअ पैसे जी गेम बि आहे। रुॻो पैसे खां अलावा तसवरात जी गेम बि आहे। कंसेप्ट सुठो हूंदो, तव्हां उनखे मटीरियलाइज़ कंदा त ज़ाहिर आहे उनजे लाइ तव्हांखे वसीला घुरिजनि। उनखां पोइ उनजे अंदरि उहा हिकिड़ी क्वालिटी ऐं जेका उनजे अंदरि इंटरनेशनलाइज़ तस्वर आहिनि उहे शयूं तव्हां खणी अचो, ऐं उनखां पोइ जॾहिं ऑन एयर कयो त दुनिया जे अंदरि तव्हांखे वाह थी वञे। उन मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त सिंधीअ में बि ज़बरदस्तु जेका असांजी म्यूज़िक आहे जीअं उन जेको जवाबु न आहे, ऐं उहो तमामु ज़बरदस्तु कंट्रीब्यूशन रहियो आहे सिंध टीवी जो, ॿियनि चैनल्स जो बि। डॉक्यूमेंट्री ज़बरदस्तु आहियूं। मूं नालो खयों हसन जो, हसन ऐं काफ़ी ॿिया माण्हू आहिनि जेके पायनियरिंग आहिनि। मूंखे यादि आहे अशरे थर ते हिकिड़ी हसन डॉक्यूमेंट्री मूं ॾिठी जेका मूंखे कंहिं बि सूरत में इसाक़ ऐं हसन वारनि गॾिजी सॼी, ऐं ख़ुदि इसाक़ जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। त इहो हिकिड़ो पासो आहे। जेको न्यूज़ वारो मामिलो आहे, न्यूज़ जे अंदरि तव्हां ॾिसो त उहा जेका खोजनाई अमल आहे, जेको इन्वेस्टिगेटिव जेको जर्नलिज़म वारो मामिलो आहे, उहो कुझु घटि आहे। पर ज़ाहिर आहे हीअ जेको न्यूज़ में कॉम्पिटिशन आहे, लाइव जे लाइ तव्हांखे DSNGs घुरिजनि, लाइव जूं कैपेसिटीज़ घुरिजनि, ट्रेंड स्टाफ घुरिजे, उहो सिंधी चैनल्स वटि कोन्हे को ख़ुदि। ठीकु आहे, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका माना घणो करे असां मीडिया वारा दोस्त सभु चवंदा आहियूं त मीडिया त हिकिड़ो आईनो आहे समाज जो। माना असां जेको बि समाज में थिए थो उहो ॾेखारियूं था। हाणे असां वटि ओड़ी जी बीमारी थी थिए, थर में ॾुकार थो थिए, बोॾूं आयूं ॿ, इहे सभु शयूं जॾहिं बि थियनि थियूं या ॿिया जेके बि इशूज़ थियनि था, सिंधी मीडिया कुझु न कुझु उनखे कवरेज करे थी। कुझु छा यानी की उनखे मुकमिल कवरेज ॾिनी आहे, पर जेका असांजी नामनाद मीडिया आहे, उहा नामनाद मीडिया उहा बि ॻाल्हि साॻी आईने जी करे थी। पर उन आईने में सॼे मुल्क में एॾा वॾा मसइला लॻा पिया आहिनि, उहे मसइला उन्हनि वटि अवलियत नथा रखनि। धरणा उन्हनि वटि तमामु वॾी अहमियत रखनि था। छा आईनो इहो आहे समाज जो? ॾिसो, जेका तव्हां ॻाल्हि कई, तव्हांजो इशारो यकीन उर्दू चैनल्स ॾांहुं, उर्दू चैनल्स जे अंदरि हिकिड़ी सर्टन एजेंडा हूंदी आहे। तव्हांखे यादि आहे हीअ हिकु मशरूम ग्रोथ थी मुशर्रफ जे दौर में, त हिकिड़ो वक़्तु हो 4-5 साल जेको शुरूआत दौर बि हो, हर कंहिंजी पंहिंजी एजेंडा हुई। उनखां पोइ क़ौमी इदारनि ऐं क़ौमी पॉलिसीज़ सां तसादम थियो, इंटरनेशनल एजेंडा बि आई, चैनल्स जा पंहिंजा कमर्शियल कॉर्पोरेट इंट्रस्ट बि हुआ। इहो मिली जुली हिकिड़ो नओं फार्मूलो जुड़ियो आहे जेको 4-5 सालनि खां क़ाबिल अमल आहे। उनजे अंदरि आहे त हू का एजेंडा सेट कनि था, उनजे पुठियां लॻनि था, पोइ 24 कलाक जे धरणा आहिनि। तव्हां ॾिसो लाइव नशरियात पई हले। अदरवाइज़ जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे, ज़िक्र कयो, त अहिड़ा मामला आहिनि जिन जे बारे में ज़िक्र थियणु घुरिजे, उन्हनि खे हाईलाइट करणु घुरिजे। IGPs आहे, बोर्ड आहे, पंजाब अधु बर्बादु लॻो पियो आहे, बलोचिस्तान जे अंदरि ऑपरेशन जो प्रॉब्लम आहे, ख़ुदि जेका मुल्क जे अंदरि ॿिया हालात आहिनि, ख़ुदि जेका लोड शेडिंग जो प्रॉब्लम आहे, उनखां पोइ जेको इकॉनमी ते जेको बार आहे, कई डायमेंशन्स आहिनि। पर इहो हिकिड़ो सनसनी खेज़ी ऐं जेका सेंसेशनलाइज़ेशन आहे, उहा हिकिड़ी उर्दू मीडिया जे अंदरि आई आहे। उनजो सबबु इहो आहे त उन एजेंडा सेट पई थिए, उन एजेंडा खे फॉलो पिया कनि। बदकिस्मती सां थिए छा पियो त सिंधी में जेका मीडिया आहे ऐं जेका सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, उन्हनि जो एॾो स्टेक न आहे या उन्हनि खे एतिरो सीरियस नथो वञे, त हू बि हमेशह उहो ट्रेंड उहो था फॉलो कनि कंहिं हद ताईं जेको हू कनि था। पर सिंधी मीडिया खे हिकिड़ी वरी जेका मुंहिंजी असेसमेंट आहे त उनजो बहितर रोल इहो आहे त हू सॼी एजेंडा हुननि जी बाहि नथा कनि। हुननि जी जेका पंहिंजी प्रायोरिटी आहे उहा सिंध ऐं सिंधी जेको शनाख़्त आहे, सिंध जा इशूज़ आहिनि, मामला आहिनि, उनजे अंदरि हर तरह जी उहा कवरेज बि थिए थी। पर उन में उहा जेका क्वालिटी आहे ऐं जेको उहो इनपुट आहे ऐं जेका उहा हिकिड़ी जेका प्रोफेशनल टच आहे, उहा घटि हुजे थी। ऐं हिन वक़्तु ज़रूरत आहे 10-12 सालनि खां पोइ त सिंधी मीडिया हाणे मेच्योर थियणु लॻी आहे, त उन तरफ़ ध्यानु ॾिए ऐं बाक़ी ॿियनि मामलनि में ॿियनि फील्ड्स में कॉम्पीट करे। ॾिसो, सिंधी मीडिया जेकॾहिं सिंध जे सतह ताईं पाण ॾिसूं त सिंध में त हिकिड़ी एजेंडा सेट करे सघे थी, जंहिं क़िस्म जी व्यूअरशिप आहे सॼी सिंध में,
सिंधी चैनल्स जी, उर्दू चैनल्स जी त उहा कोन्हे, पर कॾहिं बि सिंधी मीडिया इन क़िस्म जी का एजेंडा खणी इन क़िस्म जो कमु त मूंखे नज़र नथो अचे वेझे मादी में, या जॾहिं खां वठी इलेक्ट्रॉनिक मीडिया सिंधी शुरू थी आहे तॾहिं खां वठी इन क़िस्म जी का एजेंडा रखी हुजे, को इन क़िस्म जो कमु कयो हुजे। ईअं अची जीअं हिते मर्कज़ में डेडलाइनूं थियूं ॾिनियूं वञनि चूंडियल हुकूमतुनि खे, जीअं गुज़िरियल दौर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बारे में हर 2-3 महीननि खां पोइ नई डेडलाइन अची वेंदी। हाणे मुस्लिम लीग नून जी हुकूमत आई आहे तॾहिं बि साॻिया रवैया आहिनि उन मीडिया जा। पर सिंध में सिंधी मीडिया, चलो सिंध जी हद ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके उनजी कारकर्दगी कहिड़ी आहे उहा त सिंधी माण्हुनि खे ख़बर आहे। जेका करप्शन जी लेवल आहे, जेका स्कूल बंदि पिया आहिनि, सिहत जूं सहूलियतूं कोन्हे, यानी कि मुकमिल तबाही हिकिड़ी लॻी पई आहे सिंध में। पर उन जे बावजूदि सिंधी मीडिया वटि मौक़ो बि आहे, पोइ बि सिंधी मीडिया कॾहिं इन क़िस्म जो रद्दमल न आहे ॾेखारियो। इहो तफ़सीली जेको ग्रे एरिया आहे तव्हां पॉइंट आउट कयो त सिंधी मीडिया जा प्लसिस आहिनि, मसलन क़ौमी ॾींहं अचनि था, शहादतुनि जा ॾींहं आहिनि, सालगिरहनि जा आहिनि, या कल्चरल डे वारो मामिलो आहे त सॼी सिंध यूनिफाई थिए थी, हिकु लड़ीअ में पहुचे थी। पर सिंध जा ॿिया इशूज़ बि जीअं तव्हां चओ था, ऐं ज़ाहिर उन्हनि खे हाईलाइट करणु घुरिजे। करप्शन आहे, उनखां पोइ नेपोटिज़म आहे, फेवरेटिज़म आहे, सिंध जो ॿिया अज़ाब आहिनि, कारोकारी जो मसइलो आहे, सिंध में क़बाइली झेड़नि जो प्रॉब्लम आहे। हीउ जेको मज़हबी बुनियाद परस्ती ऐं निफ़ाक़ पैदा थियो आहे बूरे भील खां पोइ, तव्हां ॾिठी एक्सट्रीम आई आहे, लाड़काने मंदरु ऐं जेको धर्मशाला आई उहा जलाई वई ऐं उन ते हमिलो थियो। ऐं सिंध जे अंदरि ॿिया बि काफ़ी अहिड़ा मामला आहिनि जिन जे अंदरि सिंध जी जेका धरती आहे, जेको रीसेंट थियो आहे, ख़ुदि अल्ताफ़ भाई जेको चयो आहे त सिंध जे वहदत जे मुतलिक़ सूबनि ठहण वारी ॻाल्हि आहे, त मुंहिंजो ख़्यालु आहे सिंधी मीडिया खे उन तरफ़ वञणु घुरिजे। पर उहो मूं अगेन जीअं तव्हां गर्ज़ कयो त उहो वरी उहो हाणे डिपेंड थो करे त उहो पॉलिसी जेके शेपअप था कनि, ज़ाहिर जेका मैनेजमेंट सिंधी चैनल्स जी हुजे थी, उन्हनि जी प्रायोरिटीज़ कहिड़ियूं आहिनि। सो फार सभिनि ते सिंधी मीडिया वञे थी, मुंहिंजो इहो त सिंधी मीडिया उन्हनि इशूज़ खे हाईलाइट त करे थी, पर ईअं गवर्नमेंट खे ते प्रेशर नथी विझे। करप्शन जो जेको मामिलो तव्हां चओ था उन जो रीज़न आहे हिकिड़ो, ज़ाहिर सिंधी मीडिया जेका आहे उहा रेवेन्यू जनरेट इश्तिहारनि मां करे थी, मार्केट साॻी आहे, त उन तरफ़ उहो हिकिड़ो तमामु ॾुखियो एरिया आहे, वञणु नथा चाहिनि। पर ज़ाहिर तव्हां विदिन जेको प्रोफेशनल लाइन्स रही बि तव्हां गवर्नमेंट ते तनक़ीद करे सघो था, उनखे लाइन ॾेई सघो था, उनजे इस्लाह लाइ कुझु चई सघो था, उन तरफ़ करणु घुरिजे। पर इहो अगेन हू जेको मामिलो आहे कंप्रोमाइज़िंग एटीट्यूड हुजे थो, तव्हां ॾिसो त अचानक कंहिं मिनिस्टर जे ख़िलाफ़ु को प्रॉब्लम अचे थो, अचानक तव्हां टीवी ॾिसंदा त बिल्कुलु उनजे बारे में 24 कलाक ख़बर पई हलंदी, या 6 बुलेटिन उन ते थींदा। पर अचानक अहिड़ा 10 मिनिस्टर ॿिया हूंदा, 10 ब्यूरोक्रेसी जा माण्हू हूंदा, 10 वॾेरा पीर मीर सरदार हूंदा, 10 अञा ॿिया मुल्क जे अंदरि सिंध जे अंदरि धरती जे अंदरि अज़ाब ऐं नासूर आहिनि, उन्हनि जे मुतलिक़ उहा हिकु नज़र आहे। इनखे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि वेस्टेड इंट्रस्ट। सर्टन वेस्टेड इंट्रस्ट खां जेको उते लोकल नुमाइंदो हुजे थो, जेका मैनेजमेंट हुजे थी, उन्हनि खे इन खां पाक थियणु घुरिजे, या अञा वधीक प्रोफेशनल लाइन से कमु करणु घुरिजे। पर जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त सॼी दुनिया जी मीडिया जेका आहे उहा सर्टन हिकिड़ी एंगल सां हलंदी आहे, हर प्रोफेशन जी हिकिड़ी पंहिंजूं प्रायोरिटीज़ हूंदियूं आहिनि। बाय एंड लार्ज असांजी मीडिया सिंधी मीडिया ठीकु हली आहे, प्रिंट बि ऐं हीअ बि इलेक्ट्रॉनिक बि। जेको उहो मामिलो आहे त अञा करप्शन खे वधीक करणु घुरिजे। हाणे उहो जेको आहे उहो आहे पंहिंजे कश्ती खे बाहिजण वारो मामिलो, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका आहे प्रिंट जे भेट में तमामु वॾो ॾुखियो सौदो आहे, महांगो सौदो आहे। इट्स अ वेरी बिग बिज़नेस, वेरी आई मीन जी एक्सपेंसिव जी बिज़नेस। त उहो मालिकनि खे बि मैनेजमेंट खे मुश्किल लॻे थो। ऐं हाणे उनजो को वाया मीडिया, को मैकेनिज़म, को ऑप्टिक्स हुनखे अहिड़ी ठाहिणी पवंदी जो हू नांग बि मरे ऐं लठ बि बचे, या को ॿियो मैकेनिज़म जंहिंमें धरतीअ जा राइट्स प्रोटेक्ट थी सघनि, ऐं गॾोगॾु उहे जेके इशूज़ आहिनि, जेको नासूर आहिनि, करप्शन आहे, जेका बेरा रवड़ी आहे, ॿिया इशूज़ आहिनि, उहे हाईलाइट करे सघनि। थोरो टाइम थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां मोटी पोइ पाण जेका ॻाल्हि तव्हां हाणे की MQM पारां जेको नओं मुतालबो थियो आहे सिंध जे विरहाङे वारो, उन ते ॻाल्हाईंदासूं। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। सिकंदर, सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि असां 80 वारे ॾहाके खां ॿुधंदा पिया अचूं। तारीख़ हिकिड़ी डिघी आहे। असां अॻु में पंहिंजे प्रोग्रामनि में चयो आहे त असां जेके बि ॾिठा आहिनि, जेके हमिलो करे असां ते आया सिंध ते, अरगून हुजनि, तुर्खान हुजनि, पठान हुजनि, अंग्रेज़ हुजनि, जेके आया, जेके सिंध में रहियासीं, सिंधी थी विया, सिंध जा थी विया। हीअ जेके पनाहगीर आया, इहे हमलेआवर कोन, हीअ पाण पनाह वठणु आया जिन खे असां पनाह ॾिनी, जीअं में जायूं ॾिनियूं, मिल्कतूं ॾिनियूं, उहे अॼु सिंधी थियण लाइ तयारी कोन्हे। चवंदा असांखे सिंध विराए ॾियो। चवंदा कराची कमाऊ पुटु आहे, कमाऊ पुट जी घर में वधीक इज़त हूंदी आहे, जहिड़ो पंहिंजी ॾाज में कमाऊ पुटु खणी आयो आहे हिंदुस्तान मां। हिननि जा इहे रवैया छा था ॿुधाइनि? इहे असां हमेशह इहो चयो आहे, सिंधी माण्हुनि चयो आहे त हू सिंधी थियनि, असां सां गॾिजी रहनि, असां उन्हनि खे क़बूलण लाइ तयारु आहियूं।
पर हीउ छा तव्हांखे लॻे थो अॻिते हली करे को ही सिंधी थियण लाइ तयारु थींदा, सिंध जा पुट साबित थींदा जेके ही नारा था आणनि सिंधी टोपियूं ऐं अजरकूं था पाइनि? अथा ही तव्हां त बिल्कुलु जज़्बाती ॻाल्हि कई ऐं जज़्बाती मसइलो बाज़ारि सिंध जे वहदत जो मसइलो आहे ऐं मिटीअ जी ॻाल्हि आहे, माउ जी ॻाल्हि आहे, धरती जी ॻाल्हि आहे, थन जी ॻाल्हि आहे ऐं अॼु खां न सदनि खां आबाद ऐं ख़ुशहाल धरती रही आहे असांजी। जेको अल्ताफ़ हुसैन जी बार बार ॻाल्हि चवंदो आहे त ही कमु न थिए, मसलन CM सिंध जो कोन्हे को, वसीला कोन्हनि के, महरूमियूं आहिनि, ही बुनियादु आहे जंहिंजे करे तव्हां असांखे सूबो ॾियो। त चीफ मिनिस्टर सिंध जो कंहिं रोकियो आहे त सिंध जो उर्दू ॻाल्हाईंदड़ न हुजे? थिए? अच्छा, तव्हांखे कंहिं रोकियो आहे त हिन वक़्तु प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान उर्दू स्पीकिंग वेठो आहे? बिल्कुलु। इहो त प्रॉब्लम कोन्हे को। जेका ॿी ॻाल्हि जेका कई उहिदा बि आहिनि उन उहो मामिलो आहे जेको अल्ताफ़ पाकिस्तान जी तारीख़ में रिकॉर्ड टाइम गवर्नर सिंध रहियो आहे जेको उर्दू रहियो आहे। ऐं ख़ुदि तव्हां गुज़िरियल 88 खां पोइ जेके बि गवर्नमेंट्स आहियूं उन कंहिं न कंहिं फॉर्म में तव्हांजो हिसो आहियो, तव्हां शिरकतदारी आहियो। ह्यूमन डेवलपमेंट जा जेके इंडिकेटर्स आहिनि अक़वाम मुतहिदा जी रिपोर्ट, यूनाइटेड नेशनल डेवलपमेंट प्रोग्राम UNDP रिपोर्ट जे अंदरि अर्बन एरियाज़ जा समूरा ह्यूमन डेवलपमेंट इंडिकेटर, इंफ्रास्ट्रक्चर, सहूलतूं सभु अर्बन एरियाज़ जूं सिंध में बहितर आहिनि। लाइक वाइज सॼे मुल्क जे अर्बन एरियाज़ जूं बहितर आहिनि। सिंध जी रूरल एरियाज़ त हुई गुरबत, बुख, बदहाली, बेरोज़गारी, मथां कारोकारी, ॿोॾूं, अज़ाब, वॾेरा, पीर, मीर, तरह तरह जूं महरूमियूं ऐं हिकिड़ियूं ज़िलतूं जेके बर्पा आहिनि। उनजे बावजूदि ही ॿाहिरि जॾहिं नाराज़ थियनि चवनि त असांखे अलॻि सूबो ॾियो, उनजी असां जेका मालूमात वरिती आहे, पंहिंजा इंफॉर्मेशन जा घोड़ा डोड़ाया आहिनि, उन मां इहा ख़बर पई आहे त अल्ताफ़ हुसैन जी थी वई आहे पार्टी ते गिरप घटि। इमरान फारूक जो केस हुनखे करे छॾियो आहे सोघो। ऐं इन जे करे तव्हांखे यादि आहे हुन चयो त बाबा मूंसां इस्टेब्लिशमेंट नाराज़ आहे, इस्टेब्लिशमेंट MQM सां नाराज़ कोन्हे का, अल्ताफ़ हुसैन सां ज़रूरु आहे। उहे माण्हू बि हिननि वटि आहिनि जेके शाहिदी तौरु पेश थींदा स्कॉटलैंड यार्ड वटि जीअं मर्डर केस मां। नंबर ॿी ॻाल्हि अल्ताफ़ हुसैन जो प्रॉब्लम आहे जॾहिं बि हुनजी ग्रिप पावर तां, पार्टीअ तां ऐं अफेयर सां घटि बि आहे त उहो अहिड़े क़िस्म जी सनसनी पैदा कंदो आहे। इन जे बारे में इंतिहाई जेका सीरियस हल्का आहिनि सिंध जा उन्हनि बि इन मामले जी मालूमात वरिती आहे। उनखे फील थियो आहे त इन ॻाल्हि खे एतिरो संजीदा न वठणु घुरिजे। ज़ाहिर अल्ताफ़ हुसैन त चाहींदो त जेके पार्टी जा मामला हुनजी ग्रिप घटी आहे। तव्हांखे यादि आहे अल्ताफ़ हुसैन खे हिन दफ़े रिपोर्ट कीअं ॾिनी आहे? ही जेका हुन पंहिंजी जेका अथसि वर्किंग कमेटी या जेका हुनजी जेका आहे राबता कमेटी उहा टोड़ी अथसि, कराची जी जेका राबता कमेटी आहे उहा टोड़ी अथसि। आमिर ख़ान जेको MQM हक़ीक़ी जो लीडर हो, जेको 2-4 साल अॻु माफ़ी तलाफ़ी करे हिन वटि आयो आहे, उन हिकिड़ी तमामु तफ़सीली रिपोर्ट प्रिपेयर कई आहे, यूनिट वाइज़, सेक्टर वाइज़, ज़िले वाइज़, सूबे वाइज़, मुल्क वाइज़, जेके अल्ताफ़ भाई खे लंडन में पाण बनफ़े नफ़ीस वञी पोएं महीने पेश कई अथसि। उन खां पोइ उनजो इंटरनल घोटालो आहे। उन घोटाले जे अंदरि अल्ताफ़ भाई लाइ हाणे ॿ तरह जा इंतज़ार थी रहिया आहिनि। हिकिड़ो त फिज़िकल मौत या फिज़िकल जेका हुनजी जेका बि एंड आहे उहा पाण थिए, या बरतानवी अदालतूं उनजे मुतलिक़ जेको फ़ैसिलो कनि। इन जे करे पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी पॉलिटिकल फोर्स सभु जो सभु ख़ामोश आहिनि। ज़रदारी साहब ऐं जेको बिलावल साहब मरसूं सिंध न ॾिसूं वारी ॻाल्हि चवनि था, पर उनजे अंदरि बि ॿाहिरि हू हिकिड़े लेवल ते रखणु था चाहिनि। हिकिड़ो त शो ऑफ स्ट्रेंथ 18 तारीख़ ते हू पीपल्स पार्टी करणु थी चाहे, कराची जे अंदरि शो करणु था चाहिनि त असीं एतिरी वॾी ताक़त आहियूं। पर इन खां वधीक जेको प्रॉब्लम आहे उहो त MQM जे अंदरि तंज़ीमकारीअ जे अंदरि एॾी भञट आहे। उन भञट जे नतीजे में अल्ताफ़ जी जेको पंहिंजे जेको सवालिया निशान आहे क़यादत जो, उन जे लाइ हज़ारनि खे इंटैक्ट रखण लाइ उन वटि वाहिद सहारो आहे त महाजिर क़ौमियत, महाजिर तशख़ुस, महाजिर यूनिटीअ खे वरी बरक़रार रखे, वरी उभारे, वरी सीमेंट करे ऐं उनजे लाइ महाजिर सूबो ऐं अलॻि मुल्क जी ॻाल्हि या जेको पुराणो जनापुर ऐं ॿी मामिलो आहे, उन खां वधीक बहितरीनु ॻाल्हि कोन्हे। पर लंदन में इमरान फारूक क़तल केस खां सवाइ छा इहो थ्रेट कोन्हे? जेके इतलात इहे आहिनि त जेके भाउर हमेशह मुख़्तलिफ़ पार्टियूं ठाराईंदा रहिया आहिनि, ढाईंदा रहिया आहिनि, हिकिड़ा माण्हू हिकिड़े पासे खणी वेंदा आहिनि, ॿिया माण्हू ॿिए पासे। इतलात इहे बि आहिनि त तहरीक इंसाफ़ में हिकिड़ो तमामु वॾो ग्रुप आहे MQM जो जेको शामिलु थियणु वञे पियो कुझु ई ॾींहंनि में। रुगो अथा तहरीक इंसाफ़ जे अंदरि MQM जो वॾो ग्रुप न, पीपल्स पार्टी जो वॾो ग्रुप ख़ुदि PMLN मां तहरीक इंसाफ़ जे अंदरि जेका हीअ उनजी कंटिन्यूटी थी वई आहे लॉन्ग मार्च जी, सिटिंग्स जी ऐं जलसनि जी, ऐं हिकिड़ो जेको उनजो हिकिड़ो अपील बि त आहे ज़ाहिर अर्बन जे अंदरि। अॼु कालम बि पंहिंजो अंग्रेज़ी अख़बार में लिखियो आहे त ट्रेप में फाथो आहे इमरान, उहो फाथो आहे या कोन्हे फाथो, ऐं हुनजो मुस्तक़बिल छा आहे। उन ते पाण पोइ वरी न जेका मां ॻाल्हि मां जेका पई MQM जेको हिन वक़्तु हीअ नए सूबे वारो शोशो छॾियो आहे उन में इमरान फारूक बि आहे, ॿिए पासे MQM जे अंदरि जेको इहो जेको तव्हां ॻाल्हि चई ॾिसो, हाणे तव्हांखे यादि आहे त जेका पोइ मई में इलेक्शन थी त कराची मां PTI खे सीट्स न मिलियूं। बाद में आर्मी पाण वञी इलेक्शन कराई बाई इलेक्शन में, जंहिंमें अलवी साहब MNA थियो, 2 MPS मिलिया उन्हनि खे ऐं 3 हुनजो MPA उन मख़सूस कोटा मां अची वियो। ठीकु आहे, त 3 उन्हनि वटि MPAs आहिनि, MNA आहे। कराची जी जेका पोश एरिया आहे, क्लिफ्टन आहे, डिफेंस आहे, अर्बन एरियाज़ ॿिया बि आहिनि जेके जिते इलीट ऐं जेको मिडिल क्लास अपर मिडिल क्लास माण्हू रहे थो,
उन समूरे माण्हू जे अंदरि PTI जी अपील ज़रूरु आहे त उहा हिकिड़ी वॾी आबादी आहे जेका MQ में वञे पई ऐं ज़ाहिर आहे वॾे में वॾो मर्कज़ जेको आहे PTI जो सेंटर ठहे बि कराची पियो, हीउ जो कराची जलसो थियो आहे पोयां अचर ते तमामु तारीख़ी जलसो PTI कयो आहे त ज़ाहिर आहे नाज़िमाबाद में जेके उन्हनि वोट कया आहिनि कॾहिं मादी में MQ जे ख़िलाफ़ कंहिं वोट रुगो उहो कोन कासिमाबाद जेका पंहिंजी हैदराबाद में आहे उन जे अंदरि अयाज़ लतीफ़ भलीजे वारी सीट जे अंदरि मूंखे ख़बर पई त 14-15 हज़ार उन्हनि वोट कया आहिनि, जेको तमामु वॾो हिकिड़ो सिग्निफिकेंट आहे ऐं माना अनयूजुअल आहे, इहो गैरमामूली क़िस्म जो वोट आहे त PTI जो वोट जेको आहे उहो पंहिंजे जाइ ते, पर जेको हीउ ख़तरो आहे उहो ख़तरो ज़ाहिर आहे MQ खे बि तमामु वॾो आहे। ज़ाहिर आहे MQ कराची सेंटर, हैदराबाद ऐं अर्बन एरियाज़ मां स्पेशली कराची खे MQ फोकस थी करे कंट्रोल करे थी। PTI जो वॾे में वॾो चैलेंज हुननि खे आहे ऐं जंहिंजे बुनियाद ते ज़ाहिर उहे वञनि में पिया त उन सॼे मामले खे यकजा रखण लाइ जेको अल्ताफ़ हुसैन ॻाल्हि कई आहे सूबे वारी, उनखे कई माण्हू जेके तमामु सीरियस ऐं वॾी नज़र रखनि था, गहरी नज़र रखनि था, सोचनि था इन सॼी स्ट्रैटजीअ खे ऐं सॼी इन कंस्पायरेसी खे, मैनिपुलेशन खे, उहे चवनि था एतिरो सीरियस न वठणु घुरिजे, रिएक्शन न ॾियणु घुरिजे, सीरियस यकीन न वठणु घुरिजे। उन लाइ जेका बि मैथडोलॉजी आहे या एप्रेंडस मोडस अप्रेंडाई या हिकमत अमली आहे उहो जोड़णु ज़रूरु घुरिजे, पर ज़ाहिर आहे इनखे तव्हां सीरियस वठंदा, रिएक्ट कंदा त नस्ली फ़सादनि में ॻाल्हि वेंदी। पाण अॼु तव्हांखे अॼु 1 अक्टूबर आहे जेको जॾहिं पाण हीअ 2 ॾींहं गुज़री आहे, 3 सेप्टेम्बर ते जेको कराची में थियो, हैदराबाद में जेको वाक़ियो थियो, उनजे रिएक्शन में 1 अक्टूबर ते जेको थियो त असां त एतिरा नस्ली अज़ाब भोॻिया आहिनि, 400 माण्हू उते एसेसिनेट थिया ऐं अञा ताईं 2 ॾहाकनि खां सिंध जहिड़ो करे विरहायल आहे 2 इकाइनि में, उर्दू ऐं सिंधी स्पीकिंग इन मामले में, उन मां निकिरण जो वाहिद हली वियो आहे त इनखे न वठणु घुरिजे एतिरो सीरियस। ऐं एसिमिलेशन जो वाहिद प्रोसेस इहो आहे त पीपल्स पार्टी जेका वॾे में वॾी पार्टी आहे, मुल्क जी पाण खे सम्झे थी, सिंध जी वॾी पार्टी आहे, गवर्नमेंट प्रोडक्ट आहे, उहे हिकु अहिड़ी स्ट्रैटजी आणनि जो जेको MQ खां माण्हू टुटे थो। ज़ाहिर पोस्ट अल्ताफ़ हुसैन त MQ जी सीन जुड़णी आहे, जंहिंमें वॾे में वॾा स्टेक होल्डर केरु हूंदा, पीपल्स पार्टी हूंदी, PTI हूंदी, PMLN हूंदी, हुननि जी स्ट्रैटजी कहिड़ी आहे, उन में ज़ाहिर अल्ताफ़ हुसैन कंहिं महिल अचे थो गुस्से में। सिकंदर तव्हां चओ था नस्ली जेको हिनखे रंग न अची वञे या वधीक चिकताण अञा बि शदीद न थिए। 30 सेप्टेम्बर जी तव्हां ॻाल्हि कई, 1 अक्टूबर जी ॻाल्हि कई, हाणे तारीख़ त ज़ाहिर आहे सभिनी जे साम्हूं आहे, तारीख़ कॾहिं बि कूड़ कोन थी ॻाल्हाए। छा थियो उन दौर में, 80 वारो ॾहाको हुजे या 90 वारो ॾहाको हुजे, सिंधियुनि जो कोर्स हुजे, पठाणनि जो कोर्स हुजे, पंजाबियुनि जो कोर्स हुजे, सिंध में जेके बि माण्हू रहनि था सवाइ उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे, उन्हनि सभिनि जो कोर्स कंहिं कयो? इन्हनि ई कयो। अता उहो त हिकिड़ो वॾो ब्रॉडर स्क्रिप्ट हो। तव्हांखे यादि आहे त MRD खां पोइ सिंध खे सज़ा ॾियण जा 2 वॾा प्लान ठहिया। रूरल सिंध खे वॾे में वॾी सज़ा धाड़ेल जे फैक्टर जे सूरत में ॾिनी वई, अर्बन सिंध खे MQ जी सूरत में ॾिनी वई। उन खां पोइ नस्ली फ़साद कया विया। तव्हांखे यादि आहे बुशरा ज़ैदी जे क़त्ल खां जेके मामला शुरू थिया, पठाण जूं बसियूं जुलियूं, पंजाबी पख्तून इतिहाद, पंजाबी ऐं जेको पख्तून इतिहाद हो जेको सरवर साहब ऐवान वारो, उन खां पोइ जेके मामला, पोइ ख़ुदि सिंधी जेका कॉम्प्रेसन जो रोल हो, MQ जो रोल हो, ऐं MQ जे अंदरि जेका हीअ जेको अॼोको जेको MQ जो रोल आहे, जंहिंजे अंदरि इंतिहाई लिसानी ऐं लिसानी खां वधीक जेको बिल्कुलु माना हिकिड़ो तसबी अंदाज़ में बि मैसोलिनी ऐं हिटलर वारी जेकी पॉलिसी उन्हनि खे अमली जामू पाराए कंहिं सूरत में। तव्हांखे यादि हूंदो टार्चर सेरनि खां वठी अॼोकनि ॿोरी बंदि लाशनि ताईं, इहो हिकिड़ो सेम स्क्रिप्ट आहे, सेम सीरीज़ आहे। उन जे अंदरि पॉलिटिक्स जे अंदरि असांजी धरती ज़रूरु सफ़र कयो आहे, पर मूंखे यादि आहे त ख़ुर्शीद शाह पोयनि ॾींहंनि में तकरीर कई क़ौमी असेंबली में ऐं तमामु ॾाढी शाह साहिबु हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई। हुन चयो पंजाब मां 5 दरिया अचनि था सिंध में ऐं मथां अलाए केतिरा दरिया अचनि था कश्मीर मां, अफ़गानिस्तान मां ऐं हिमालयास तां, पर चए सिंध धरतीअ जे अंदरि इहा क्वालिटी आहे त अकेलो सिंधू दरिया समूरनि दरियानि समूरनि पाणनि खे पाण में समोए ऐं समुंड में शोर करे छॾींदो आहे। त सिंध जे हिस्ट्रीअ में अहिड़ा हज़ारे अमीर, अरगून, तुर्खान, मुग़ल बादशाह आया विया, त हीअ जेको MQ जो फिनामिना आहे, जंहिंजे अंदरि हीअ तशद्दुद आहे, ज़िलत आमेज़ी आहे, तस्ब आहे, सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि आहे, वहदत खे मिटाइण जी ॻाल्हि आहे, त मुंहिंजो ख़्यालु आहे धरतीअ जे अंदरि एतिरी ताक़त रही आहे तारीख़ी तौर ते जो हिन मामले खे बि टेकअप करे वठंदी। ऐं तेसि ताईं ॾिस त अल्ताफ़ भाई जी पंहिंजो फिज़िकल जेको मामिलो आहे अंजाम उहो कीअं पियो थिए ऐं बरतानवी अदालतूं कीअं पियूं कनि, बाक़ी सिंध जो अवाम ऐं हिन धरतीअ जो अवाम, इहा धरती पाण जेका आहे उहा अल्ताफ़ हुसैन खे हितसाब करे वठंदी। ऐं असांखे पकी ॻाल्हि आहे त ईअं ई मकली वञो, तव्हांखे हज़ारे माण्हू जेको चवंदा 10 लख माण्हुनि खां वधीक क़ब्रिस्तान आहे, कई फातिह सुता पिया आहिनि, ॿार हरसंदर सां हिकिड़ी शहर जी सिट आहे, सवेर ज़िक्र कयोसीं त ॿार मुजावर चर्स वेठा था पीअनि, अंदरि फातिह सुता पिया आहिनि। अल्ताफ़ हुसैन जो मामिलो बि कराची जे अंदरि तव्हां ॾिसंदो त अॻी जनरेशन ईंदी ॾिसंदी त ठटे मकी अचे थी का हिकिड़ी नामालूम क़बर हूंदी। टाइम हिकु ॿिए ब्रेक जो थियो आहे, धरणनि खे तक़रीबन हाणे 50 ॾींहं पूरा थियण वारा आहिनि। तव्हां चओ था इमरान ख़ान ट्रैप में अची वियो आहे, असां सम्झूं था त इमरान ख़ान आहिस्ते आहिस्ते पंहिंजी कामयाबी ॾांहुं वधंदो पियो वञे। इन ते पाण ॻाल्हाईंदासूं। ब्रेक खां पोइ चाहींदुसि त पाण थोरो ॾिसूं जेका तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त की पखियुनि जूं उॾामूं बि आहिनि तहरीक इंसाफ़ ॾांहुं, उहे केतिरे हद ताईं आहिनि, बाक़ी उन्हनि में का हक़ीक़त आहे बि या न, सो ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासूं।
नाज़रीन असां गॾु रहिजो, अचूं था नंढी साइड। वेलकम बैक नाज़रीन। सिकंदर, हाणे डी चौक ते धरना मौजूदु आहिनि। हिकिड़ो धरणो आहे जेको राउंड द क्लॉक हले थो, हिकिड़ो आहे जेको शाम जो शुरू थिए थो। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जा माण्हू आहिनि, उनखे शाम वारे धरणे में वधीक मज़ो ईंदो आहे। म्यूज़िक बि आहे, डांस बि आहे, सभु कुझु आहे। शुरू में लॻो ईअं पिए जीअं पार्लियामेंट जो गॾियल इजलास शुरू थियो, पोइ करारदादूं, पोइ लीडर्स जूं तकरीरूं, उनखां पोइ ॻाल्हियूं पिए थियूं, पोइ ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं, पोइ पार्लियामेंट जो इजलास ख़तमु थियो, घर विया। लॻो ईअं पिए थो हाणे मामिलो आहिस्ते आहिस्ते ठरी वियो, फोकड़े मां हवा निकिरी वई। पर उन जेको इमरान ख़ान ओचितो जलसा शुरू कया, कराची, लाहौर, हाणे मियांवाली, पोइ मुल्तान, सॼे मुल्क में चए थो जलसा कंदा। अलामा ताहिरुल क़ादरी चए थो धरना मार्च शुरू थींदा, हर तहलके में वेंदासीं, हर में वेंदासीं, चइनी सूबनि में वेंदासीं, गिलगित बल्तिस्तान वेंदासीं, कश्मीर वेंदासीं। लॻे त इहो पियो थो। ऐं जेके बयान आहिनि मुस्लिम लीग नून जे लीडर्स जा, ख़ुदि वज़ीर आज़म साहिब जा, लॻे पियो त हाणे त ॾींहं ॻंढी चुका आहिनि। ख़ासि करे अपोजिशन लीडर्स जेके कल्ह टियों ॾींहुं जेको हिकिड़ो बयानु ॾिनो, उनखां पोइ त सूरत हाल वादे कोन पई थी। हाणे अता तव्हांजी ॻाल्हि खां अॻु मां तव्हां खां सवाल थो पुछां त 14 अगस्त ॾींहुं इहो हलिया इनकलाबी ऐं सुनामी मार्च कंदे इस्लामाबाद ॾांहुं, हुननि चयो हिकिड़ो नओं पाकिस्तान ठहंदो। बिल्कुलु 1.5 महीने खां पोइ तव्हांखे नओं पाकिस्तान लॻे थो? बिल्कुलु नओं पाकिस्तान ज़रूरु थियो आहे। उन पाकिस्तान जे अंदरि छा थियो आहे, जो हिकिड़ी अहिड़ी दलदल आहे, हिकिड़ी अहिड़ी धुॿण आहे, जंहिंमें जेके ठाहिण वारा उहे ख़ुदि फाथा आहिनि। अचे हाणे फाथा कीअं? हिननि जो ख़्यालु हो त असां निकिरंदासीं लाहौर मां, लखे माण्हू गॾु हूंदा, मिलियन्स जो मार्च थींदो ऐं हुकूमत हिन जे लाहौर निकिरण खां अॻु ई रिज़ाइन करे वेंदी, या इस्लामाबाद पहुचण समेत हुकूमती जेको सॼो कारवां वारा तख़्त किरी पवंदो। या हिननि जो ख़्यालु हो त असां 2-4 ॾींहंनि खां पोइ अहिड़ो माहौल पैदा कंदासीं जो जेको एम्पायर आहे उहो आङुर खणी वठंदो। एम्पायर आङुर ज़रूरु खईं। हुन चयो त अचो, हुन आङुर कोन खई, हुन आङुर सां इशारो कयो त हेॾां अचो। तव्हांखे यादि आहे आर्मी चीफ सभई विया। उनखां पोइ छा थियो? उनखां पोइ मुल्क जे अंदरि हिकिड़ियूं तब्दीलियूं आयूं। स्क्रिप्ट पधिरो थी वियो, जावेद हाशमी बॉम्बशेल कयो, पूरी जो पूरी मामिलो अॻिते पुठिते थी वियो। कादरी साहिब जो मामिलो त लंडन प्लान बि साम्हूं अची वियो, ऐं जेको पाशा साहिब जो ऐं जेके ॿिया मामला उहे बि खुली साम्हूं अची विया। विच ते छा कयो, नवाज़ शरीफ़ लाइ ॾाढो मुश्किल वक़्तु हो, 15-20 ॾींहं, जंहिंखां उहो थ्रू थी वियो। ऐं अचानक पाकिस्तान में 2 वॾियूं मिलिट्री जी ताक़तूं आहिनि। हिकिड़ो आर्मी चीफ जी पोज़ीशन आहे, हिकिड़ो DGISI जी पोज़ीशन आहे। जेको DGISI हिन वक़्तु वञे पियो ज़हीरुल इस्लाम ते, उन ते हिकिड़ो आङुरियूं खजंदियूं रहियूं त शायदि हिन सॼे मामले खे पोयां बैकअप में सपोर्ट उन्हनि जी आहे। अचानक गवर्नमेंट हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंमें रिज़वान अख्तर खे उहो DG खणी आया। रिज़वान अख्तर, मेजर जनरल रिज़वान अख्तर खे प्रमोशन लेफ्टिनेंट जनरल जो ॾिनऊं। सिंध में DG रेंजर्स बि हो, त इक्वेशन बि हुई आर्मी चीफ सां बि, ॿियनि मामलनि सां बि। पॉलिटिकल माण्हुनि सां बि उनजा ठीकु ठाक राब्ता आहिनि, स्पेशली सिंध हुकूमत जे माण्हुनि सां, पीपल्स पार्टीअ सां बहितर राब्ता ॿुधाया वञनि था। हुन जे अचण खां पोइ हिकिड़ी वाज़िह लाइन ड्रॉ थी आहे त अस्करी क़ुवतूं एम्पायर का आङुर हाणे कोन पई खॼे। जंहिंखां पोइ हाणे ज़ाहिर इमरान वटि ॿी कहिड़ी ताक़त आहे? ॿी ताक़त हिकिड़ी इमरान वटि आहे, उहा आहे यकीनन हुनजी तमामु वॾी ज़बरदस्त मोबिलाइज़ेशन आहे। हुन जा लखे फॉलोअर्स आहिनि, नौजवान पढ़िया लिखिया छोकिरा छोकिरियूं, जेके पंहिंजे ख़र्च ते इस्लाम वटि अचनि था, जलसनि में वञनि था। लाहौर 2 ॾींहं अॻु मां हुआसीं, तव्हां बि लाहौर मौजूदु आहे। ख़ुदि उन्हनि जी आचर ते वॾो ज़बरदस्त जलसो, तारीख़ टुटी। लाहौर में 4थों दफ़ो तख़्त लाहौर खे चैलेंज कयो आहे, ताराज हुननि कयो आहे। इमरान ख़ान जी पॉस्चर उन मां हिकिड़ी मुल्की लेवल ते आहे। असीं त इहो चऊं पिया त इमरान ख़ान ईअं ई करे, इमरान ख़ान रिफॉर्म जी ॻाल्हि करे, गवर्नमेंट खे चैलेंज करे, हिननि जो नक में दम करे रखे, स्ट्रक्चरल तब्दीलियूं कराए, इन खां पोइ जॾहिं रिफॉर्म सभु थी वञे, इलेक्शन थिए, त डेफिनेटली वॉज द प्राइम मिनिस्टर। सभु दुनिया जी सर्वेज़ इहो पियो चवनि। इमरान ख़ान साहिबु छा कयो, जिन सॼे मामले जे जेके हुनजा गेन्स थिया, पॉलिटिकल गेन्स, पर्सनल गेन्स, पॉपुलर गेन्स, उन्हनि समूरनि खे नज़रअंदाज़ करे जेको एक्सट्रीम पोज़ीशन ते हले वियो, रिज़ाइन प्राइम मिनिस्टर जी ते, उन मूं अकेलो थियो। अकेले थियण शर्त छा थियो, जो प्राइम मिनिस्टर न वियो, अञा बि न पियो वञे हलियो, का ख़बर कोन्हे। पाकिस्तानी पॉलिटिक्स तव्हां पाण पावर पॉलिटिक्स कवर कई आहे, इस्लामाबाद में 15-20 साल गुज़ारिया अथव। तव्हांखे ख़बर आहे त जेको टीवी ते चइबो आहे बैकडोर में न हूंदो आहे, जेको बैकडोर में हूंदो आहे टेलीविजन ते न हूंदो आहे, अचानक शयूं साम्हूं ईंदियूं आहिनि। ठीक कुझु बि थी सघे थो, प्राइम मिनिस्टर वञी बि सघे थो, पर प्राइम मिनिस्टर न वियो। वॾियूं ताक़तूं चाइना, अमेरिका वाज़े न पिया
असीं हिनखे बैकअप पिया कयूं, इंडिया सां कूल आहे। सही। मुल्क जे अंदरि समूरियूं पॉलिटिकल फोर्सिस जेके हुयूं उहे गॾु बीठियूं। ख़ुशी शाह साहिब जेको बयानु तव्हां कोट कयो इहो मिसइंटरप्रेट थियो आहे, ॿई एंगल खां पेश कयो पियो वञे। अॼु वॾियूं अख़बारूं जेके ॿई आहियूं मुल्क जो डॉन न्यूज़ उन्हनि में अलॻि पेश थियो आहे, ॿियनि अख़बारुनि में अलॻि थियो आहे। पर जेका तव्हां मजमूई ॾिसो त इमरान ख़ान अगरि इहो एक्सट्रीम पोज़ीशन तां हटे प्राइम मिनिस्टर रेज़िग्नेशन सां त हू फातिह आहे। अगरि नथो हटे त उन दलदल मची वियो आहे जंहिंमें ते आहे। उन जो तरीक़ेकार बि वाहिद इहो आहे त हू अहिड़ी अञा बि पॉलिटिकल कंप्रोमाइज़ करे निकिरे ऐं पंहिंजो पाण खे वधीक डेवलप करे। वॾे में वॾी इमर्जिंग लीडिंग ऐं पावरफुल फोर्स मुल्क में PTI आहे ऐं इमरान ख़ान ख़ुदि आहे। पर जेको इहो रवियो आहे जेको चए थो मुंहिंजी स्टैमिना आहे, मां न वेंदुसि, हिते ई हूंदुसि, कंटेनर ते हूंदुसि, पॉलिटिक्स में इहो कोन्ह थींदो आहे, दुनिया में कोन्ह थींदो आहे। ॾिसो जावेद हाशमी ज़ाहिर आहे उन वक़्तु जॾहिं आयो हुन ईअं लॻो त को वॾो स्क्रिप्ट हो जेको हुन सॼी कहाणी खोले अवाम आॾो सॼी क़ौम आॾो बयानु करे छॾी। हुन खां पोइ मुख़्तलिफ़ थ्योरीज़ करे कॾहिं किथां पई आई कॾहिं किथां पई आई। हिन वक़्त ताईं अॼु ताईं अमलनि मां सपोर्ट मां किथां साबित न आहे थियो त सवाइ इहे जेको तव्हां चओ मिलियन मार्च हुजे हा त शायदि वॾी ॻाल्हि थी वञे हा। मिलियन मार्च न हुई, भला हज़ारनि में हुई, हज़ारनि में इहे मार्च करे हिते पहुता। अॼु ताईं इन क़िस्म जी टी कुवत जी का बि हुननि खे सपोर्ट किथे बि साबित न आहे थी। अञा ताईं लॻे इहो पियो त हीउ रुॻो पंहिंजे उन जेके माण्हू आहिनि जेतिरा बि 15-20 हज़ार अलामा डॉक्टर ताहिरुल क़ादरी वटि आहिनि, 5,000 8,000 10,000 जेके बि तरीक़े आहिनि सां वटि धरणनि में जेके अचनि था रोज़। अता टी कुवत जी कीअं साबित न थी? सॼी दुनिया जी मीडिया, गार्जियन खां वठी वाशिंगटन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स खां वठी इकोनॉमिस्ट, मुल्क जे अंदरि जेतिरियूं मुक़्तदर आहे अंग्रेज़ी अख़बार डॉन खां वठी जेतिरियूं क्रेडिबल सोर्सिस आहिनि सभु चवनि पिया त को न को अथव। शफ़क़त महमूद जे घर पाशाह जी मुलाक़ात खां वठी जेके इमरान ख़ान जूं जेके ओवर्ट कवर्ट बनी ॻाल्हि मुलाक़ातूं आहिनि, ॾिसो ईअं मुमकिन न आहे। पावर पॉलिटिक्स जे अंदरि सपोर्ट हिननि खे ज़रूरु रही आहे, ईअं न आहे त सपोर्ट हमेशह पाकिस्तान में ईंदी आहे जॾहिं या मार्शल लॉ लॻे या जनरल मुशरफ वारी एमरजेंसी हुजे, PCO हुजे। ऐं चवां थो उहा सपोर्ट प्लान ठहिया, कंहिं लाइन ॾिनी, कंहिं स्क्रिप्ट ॾिनूं, कंहिं वई ॻाल्हि कई, कंहिं कचो पको स्क्रिप्ट हो लॻे ईअं न उहो, पर अमली तौर ते मुदाख़लत हुजे इदारनि जी, इदारा अची सपोर्ट में बीह रहनि, आइन खे मुअतल कनि, पार्लियामेंट ते कब्ज़ो कनि। का बि इन क़िस्म जी सूरत हाल न थी, न किथे साबित थी। न तव्हां ॾिसो मां थोरो डिफर कंदुसि तव्हांखे यादि आहे जॾहिं बिल्कुलु इदारा इस्लामाबाद में तव्हांखे यादि आहे कहिड़ो आर्टिकल लॻल हो 245? बिल्कुलु 245 इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी लाइ सॼी लाइ शामिल हो। 144 जेको मुडी काती तौरु थींदो आहे कलम 144 उहो बि हिते न हो। हिते आया इहे धरणनि वारा इस्लामाबाद जो हर रूल ऑफ लॉ इन्हनि वायलेट कयो, हर गवर्नमेंट सां पेचअप वायलेट कयो, हता के विया, PTV ते अटैक थियो, प्राइम मिनिस्टर पेशकदमी थी, पार्लियामेंट खे हुननि धोबी घाट बणाए छॾियो, फ़ौजी अॻियां बीठा आहिनि, रुॻो दरवाज़े खे रखियो। सुभाणे दरवाज़े ते माण्हू कब्ज़ो न छा जेको प्राइम मिनिस्टर जी सीट आहे या स्पीकर जी सीट ते कब्ज़ो करे बीहनि छा? ॾिसो सपोर्ट ज़रूरु हुई, पर जंहिं तरह सां हुननि खे अंदाज़ो न हो त पाकिस्तानी सोसाइटी, सिविल सोसाइटी, अवाम नास, पाकिस्तानी लिबरल तबका, दुनिया जी सोसाइटी, रीजनल कंट्रीज़, मुल्क ऐं आलमी हालतूं एॾियूं तब्दील हूंदियूं। को माण्हू वेलकम करणु न आयो उन ॿिन्ही भाइरनि खे जेके पाण खे कज़िन्स चवनि था, कलोनियल कज़िन्स आहिनि या ख़बर न आहे त ॿिए तरह जा कज़िन्स आहिनि या उन जेको अनहोली अलायंस हो। इन ॿिनि खां सवाइ उनखे को ॿियो माण्हू न जुड़ियो। यस शेख रशीद ऑलरेडी बि हुन सां गॾु हो ऐं चौधरीज़ ऑलरेडी बि हा खर अची वियो, आसिफ अहमद अली अची वियो, को हिकु को कसूरी अची वियो, को सुनी तहरीक अची वई, को ॿ चारि माण्हू आया, पर हिन खे का पॉलिटिकल फोर्स न आई। मुल्क जी मीडिया जेका लिबरल मीडिया आहे, जेको वॉइस ऑफ सेनर, उन सपोर्ट न कयो, नेशनल इंटरनेशनल मीडिया न कयो, दुनिया जी का कुवत हिन खे जुड़ी, हिननि जो मौक़िफ़ जे अंदरि एॾो तज़ाद तब्दील थियो आहे। 3 नवंबर 2007 खां अॼु में कहिड़ी अहिड़ी आलमी सूरत हाल तब्दील थी वई। उन वक़्तु मुशरफ सां गॾु केरु हो? इहे ई चौधरीज़ हुआ, न पीपल्स पार्टी हुन सां गॾु ई न। पर अता ॾिसो मुशरफ वॉज़ आर्मी चीफ 3 नवंबर ते जेको केस भले थो उन ॻिचीअ जे अंदरि आहे, जंहिंजे अंदरि ट्रेज़न वारो मुक़दमो दाख़िल आहे। इहो ई मामिलो हो जेको पीपल्स पार्टी खे 2008 में गवर्नमेंट अचण खां पोइ बार बार अस्करी धुरिन चयो त हिनखे कवर ॾियो। ईअं जीअं तव्हां 12 अक्टूबर 99 खे कवर ॾेई चुकी पोइ असेंबली जेको फज़ल रहमान ॿिया 3 माण्हू हुआ, उहा MMA। त इन करे तव्हां ॾिसो त उहो हिकिड़ो अहिड़ो लिकुना हो, जेको हिकिड़ो अहिड़ो फा हो जेको मुशरफ जे ॻिचीअ में हो। आर्टिकल 6 त हले पियो, इहो मुक़दमो बि आहे, उहो मुशरफ लीड करे रहियो। हिन वक़्तु मुल्क जे अंदरि प्राइम मिनिस्टर लीड करे रहियो आहे, आर्मी लीड न करे रही आहे। आर्मी बैकअप जे अंदरि हा हिकिड़ा 2 फ़ाइदा थिया आहिनि आर्मी खे अस्करी क़ुवतुनि खे। प्राइम मिनिस्टर कमज़ोर थी वियो आहे,
प्राइम मिनिस्टर हाणे नवाज़ शरीफ़ वटि एतिरी ताक़त न आहे, एतिरी वुक़त ऐं हैसियत न आहे जो इंडिया सां अफ़गानिस्तान सां अमेरिका सां स्ट्रेटेजिक मामलनि ते पंहिंजी फुल हलाए सघे, जीअं हलाईंदो रहंदो, जेको हुन फुर्ती ॾेखारी बि 5-6 महीना। हाणे अॼु मां पढ़ियो पियो, अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त हिकिड़ी इंटरनेशनल अख़बार जे अंदरि जेका वॉल स्ट्रीट जर्नल आहे, उन जे अंदरि हिकिड़े माण्हू कोट कयो आहे त दे वॉन्टेड एनदर ज़रदारी इन द नेम ऑफ नवाज़ शरीफ़, जेको हुनखे मिली चुको आहे। कमज़ोर थी वियो आहे प्राइम मिनिस्टर, हाणे जेका मिलिट्री ऐं जेका एस्टाब्लिशमेंट जी सूरत हाल हूंदी उन त हलंदो, ही क़ुवतूं करे चुकियूं। जेको मियां नवाज़ शरीफ़ जो ख़िताब आहे उन मां तव्हां अंदाज़ो कयो, बिल्कुलु क्लियर थी वियो आहे, बिल्कुलु क्लियर तकरीर लिखी ॾिनी हुई, कश्मीर मसइलो बची वियो। ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु तव्हां ॾिसो जेका मूवमेंट हले पई, ठीकु आहे, हिते अची वेही रहिया, का बि आइन खां मथां को बि क़दम कोन थियो, पर जंहिं क़िस्म जी मूवमेंट हले पई सॼे मुल्क में, हाणे इमरान ख़ान ज़ाहिर आहे सॼे मुल्क में जलसा कंदो। आइन खां मथे कीअं कोन थियो आहे? तव्हां इहो कहिड़े बुनियाद ते चओ त आइन जो छा मतिलबु आहे? आइन प्रोटेक्शन ॾींदो आहे कानून खे, कानून जे अंदरि तमामु घणी शयूं, रुॻो इहो मामिलो न आहे त तव्हां अचे रेड ज़ोन में वेही रहो, जॾहिं गवर्नमेंट चए थी रेड ज़ोन में इंटर न थियो त तव्हां थियो था, जॾहिं गवर्नमेंट चए थी, इहो कहिड़ो अख़लाक़ आहे, इहो पॉलिटिकल कहिड़ी मैच्योरिटी आहे? तव्हां राति जो टेलीविजन चैनल ते दुनिया जे हर माण्हू खे गारियूं ॾियो, हर माण्हू ते तनक़ीद कयो, कानून ते अमल दरामद इन करे कमज़ोर थी वई, हुकूमत जो मॉडल टाउन में एॾो वॾो सानियो करे, उहो अलॻि मसइलो आहे। ॾिसो, उहो गवर्नमेंट जेके न करे, गवर्नमेंट जेकॾहिं मॉडल टाउन वारो सानियो न थिया आहे त हुकूमत हिते हिननि जे ख़िलाफ़ इहा कार्रवाई करे आहे। हुकूमत जेका आहे सा इख़लाक़ी तौर ते ख़तमु थी चुकी आहे। ॾिसो, मॉडल टाउन जो अता जेको एपिसोड आहे, जेकॾहिं गवर्नमेंट खां इहो न थिए हा त हिनजी एतिरी कमज़ोर पोज़ीशन न हुजे हा, इहो साॻियो हिते दोहिराइनि हा त दुनिया चए हा वाह वाह। ईअं अॼु हांगकांग जे अंदरि तव्हां ॾिसो न मुज़ाहिरा हलनि पिया, उते बि फोर्स यूज़ थिए पई, उते बि शेलिंग थिए पई, उते ॿिया मामला। ॾिसो, हीउ हिननि जो को मुतालबो करणु को गैर क़ानूनी न आहे, वेहणु को गैर क़ानूनी न आहे, पर जंहिं तरह सां इमरान ख़ान ऐं क़ादरी चवनि पिया सॼो जो सॼो निज़ाम तव्हां उलट पुलट कयो, कंहिं शइ खे मञूं कोन पिया, इहो मुमकिन आहे। इमरान वॉज़ अ सीरियस फोर्स, अॼु बि आहे, 34-35 सीटूं आहिनि, हिकिड़ी गवर्नमेंट आहे प्रोविंस जी, सॉरी, हे चाहिनि त ॿिन्ही शयुनि खे यूटिलाइज़ करे इमरान ख़ान पंहिंजी अॻिते फोर्स ठाहे सघे थो, जेको वाज़ियो रस्तो हो पार्लियामेंट जे अंदरि, दुनिया सॼी अंदरि रिफॉर्मेशन जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, ग्रेजुअल तव्हां वेंदा आहियो, अचानक ओवरनाइट ही चवनि पिया त प्राइम मिनिस्टर रिज़ाइन करे, पहिरियां चओ त हुकूमत वञे, पोइ चओ त PM रिज़ाइन करे, पोइ चओ त हाणे भला नवाज़ शरीफ़ महीने जे लाइ वञे, हीउ छा तमाशो आहे? ईअं तो तव्हां मुतालबा एट द कॉस्ट ऑफ वॉट? $35 अरब जी इन्वेस्टमेंट जे मथां ई वेठा आहिनि जेके मार्चर्स आहिनि इस्लामाबाद जे अंदरि धरणो हुयूं, इकॉनमीअ खे $15 अरब जेके चाइना सां मुआहिदा सही थियल आहे। ॾिसो, ईअं न ईंदा मनसूबा कोन्हे, उहे ख़ुदि चाइना जे मफ़ाद जा आहिनि, चाइना खे सॼो कॉरिडोर खपे। मां तव्हांखे अर्ज़ु कयां, ॿुधो, चाइना जो प्रेसिडेंट आयो पे, इंडिया वियो, इंडिया जे अंदरि जेको मोदी जो वेलकम कयो, इंडिया हिकु रीजनल पावर थी वई आहे। कल्ह अमेरिका चयो आहे त इंडिया खे अगरि अक़वाम मुतहदा जे अंदरि हिकिड़ी वॾे फोर्स तौरु अचे, सलामती काउंसिल तो सपोर्ट कंदासीं। इंडियन त चाइना खे आउट स्मार्ट कयो आहे, हू ऑर्बिट में हलिया विया आहिनि, मार्स मरीख़ जे मदार जे अंदरि पंहिंजो सैटेलाइट मोकिलियो अथऊं। इंडियन सां त को मामिलो कोन्हे, असांखे त रीजनल ट्रेड एंड कोऑपरेशन जी ज़रूरत आहे। जेसिताईं चाइना जो मामिलो आहे त उहो साॻियो, ॿुधो अर्ज़ु ॿुधो न था, उहो साॻियो प्राइम मिनिस्टर जेको इंडिया जो चाइनीज़ प्रेसिडेंट खे वेलकम पियो करे, असांजो प्राइम मिनिस्टर वेलकम करे हा त केॾी वॾी आला ॻाल्हि हुजे। उहो बिल्कुलु सही आहे। ऐं रुॻो इहो चवां त इहा इन्वेस्टमेंट वई हली छा, उन ते वॾो फ़र्क़ु पवंदो आहे। तव्हांखे यादि आहे, अगरि अर्ज़ु ॿुधो, तव्हां ॿुधो, पीपल्स पार्टी जे दौर में चाइनीज़ प्रेसिडेंट आयो हो, उन खां पोइ मुल्क जे अंदरि तमामु वॾो फॾो शुरू थियो, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे अज़ाब बर्पा थिया, मेमो गेट आयो, 10 मामला आया, उहे समूरा मुआहिदा $25 अरब जा मुआहिदा सही थिया गिलानी जे दौर में, $25 अरब पेपर्स ते रहिजी विया, शायदि $5-7 अरब मटीरियलाइज़ थिया हुजनि। अता वॾो फ़र्क़ु पवंदो आहे, इन्वेस्टमेंट ईंदी आहे पॉलिटिकल स्टेबिलिटी सां, ऐं हिकिड़ी प्रॉपर ऐं स्टेबल गवर्नमेंट हुजे। चाइनीज़ त बेवकूफ़ त न आहिनि, हू बि ॾिसनि पिया त कंहिंसां मामिलो आहे, इन करे चाइनीज़ हल्को हथु रखंदा, ॾिसंदा त मामिलो कयो आयो, वरी का नई गवर्नमेंट आहे ईंदा, स्ट्रेटेजिक तव्हां सही ॻाल्हि था चओ त लॉन्ग टर्म हुनजा पंहिंजा मफ़ाद ईंदा, पर हिकिड़ो वॾो फ़र्क़ु त पए थो मुल्क जे अंदरि जेके शयूं आहिनि। ठीकु आहे, हाणे हीअ हिकिड़े पासे हाणे ज़ाहिर आहे हिन पासे त कामयाबी न थी, जेका टी कुवत जी तव्हां ॻाल्हि कयो था, जेको सभिनि जो स्क्रिप्ट आहे पोइ हीअं आहे हूअं आहे, उते त असांखे को बि अमली मुज़ाहिरो नज़र कोन आयो। हाणे बाल वञी सुप्रीम कोर्ट जे कोर्ट में पई आहे, मियां साहिब जी नाली वारो केस बि आहे, उनखां पोइ जुडिशियल कमीशन बि अॻियां हली जुड़णी आहे। हाणे अनुमान आहिनि मुख़्तलिफ़। हाणे तव्हां असुल ॻाल्हि त अची विया, स्क्रिप्ट जे अंदरि इहो बि शामिलु हो त पंहिंजो जज अची वियो आहे
ऐं इहो मामिलो तां फ़ैसिलो थींदो। जावेद हाशमी तो चवे न अर्ज़ु ॿुधो, हाणे इहो वियो आहे कोर्ट में मामिलो। कोर्ट जे अंदरि जेको प्राइम मिनिस्टर फ्लोर ऑफ द असेंबली चयो हो त आर्मीअ खे असां फैसिलिटेटर रोल ॾिनो आहे, चौधरी निसार ॾिनो आहे। जेको DG ISP आहे तस्दीक कई, ट्विटर ते पैगाम हलियो, बाद में प्रेस रिलीज़ जारी थी, उनखे बुनियादु बणाए खाकवानी साहब ऐं चौधरी शुजात बि विया आहिनि। ऐं जेको तव्हांखे यादि आहे त जेको इरफान कादर हो अटॉर्नी जनरल, उहो ख़ुदि वकील आहे। इहो तमामु सीरियस मामिलो आहे। इन जे अंदरि अगरि पाकिस्तान आर्मी जीअं पाशा ऐं कियानी एफिडेविट जमा कराया ज़रदारी जे ख़िलाफ़ मेमो ग्रेट में सुप्रीम कोर्ट जे ज़रिए, अगरि त आर्मी अगरि पाण पेश थिया, बाद में अकुल जॾहिं आयो न सम्झ आई त निकिरी विया सॼे मामले मां, दाएं बाएं थी विया। जेकॾहिं आर्मी इहा खणी वई मौक़िफ़, DG ISP वञी पेश थियो या आर्मी चीफ पाण एफिडेविट जमा करायो, त मुंहिंजे ख़िलाफ़ु प्राइम मिनिस्टर आख़िरी ॾींहुं हूंदो, कोर्ट ई उॾाए छॾींदी हिननि खे। त हिकिड़ो माण्हू, इहो जेको माण्हू ग़लति ॻाल्हाए थो, जेको ग़लति बयानी करे थो, उहो सादिक अमीन 62 आहे कोन। त इहो वाहिद ऑप्शन कोर्ट वारो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो ख़ुदि स्क्रिप्ट हिसो थी सघे। इन इशू ते वधीक अञा ॻाल्हाए सघिया थी, टाइम ख़तमु थिया। नाज़रीन, असांखे प्रोग्राम मां ॾींदो इजाज़त। सुभाणे ॿीहर नवनि महिमाननि सां गॾु हाज़िर थींदासूं। अल्लाह वाही।